चाचा वक्त जे मथा तव्हांखे पूरो भरोसो धोखो कोन कंदो। हुन जे मथां भरोसे जी ॻाल्हि मां नथो कयां। थी सघे थो मथां धोखो करे। चाचा जेकॾहिं हुन मथां तोखे भरोसो न आहे त पोइ अहिड़े माण्हूअ खे तो पाण सां छो मिलायो? हुनखे मूं पाण सां नाहे मिलायो, पर हू पाण अची मुंहिंजे पेरनि ते किरियो आहे। पुराणनि ग़लतियुनि जी मूंखां माफ़ी वठी मजबूरनि मां हुनखे हितां तड़े न सघियुसि। ठीकु आहे चाचा, हू तुंहिंजो भाइटियो आहे। जेकॾहिं हुनखे तो माफ़ करे पाण सां मिलायो आहे त ख़ैर आहे। ऐं हा चाचा, हिकु ॻाल्हि मां तव्हांखे चवंदुसि, कॾहिं बि हिन वक़्त खे पंहिंजी दिलि जा राज़ न ॿुधाइजो ऐं हुनखे इहो कॾहिं बि न ॿुधाइजो असां छा करण वारा आहियूं। मूंसां ॿार न आहियां, जंहिं ते भरोसो न हुजे न उनखे कॾहिं बि दिली हवाल नाहे ॾींदो। चाचा, राणी त महफ़ूज़ जाइ ते आहे न। राणी महफ़ूज़ जॻह ते आहे, तूं हुनजो को बि खुट कोन्हे। हाणे रुगो तूं मीर ऐं नवाब खान जो सोच त हुननि खे रस्ते तां कीअं हटायो वञे। चाचा, मीर रोल आहे, हुनखे मारण को मसलो ई कोन्हे। इहो असांखे किथे न किथे मुंहं में मिली वेंदो। बाक़ी नवाब उहो पंहिंजी औताक ऐं घर खां ॿाहिरि ॾाढो मुश्किल सां निकिरंदो। हुनखे मारण में मसलो आहे। आख़िर इहो गिदड़ गुर में केतिरो निकिरंदो, हेठि त ॿाहिरि निकिरंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।